नाज़िम पाक फौज भारत जी फौजी क़यादत जे प्रोपेगंडा ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत तरफ़ां कंहिं पगराई जो फौरी ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। DGISPR चयो आहे त भारत जे फौजी क़यादत बेबुनियादी चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगंडा शुरू करे छॾी आहे। बहार ऐं ओलह बंगाल में चूंडनि दौरान चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। भारत जी अस्करी क़यादत पारां सियासी दबाव में अची गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे। पाक फौज तर्जुमान वधीक चयो आहे त भारत जी अस्करी क़यादत हर रियासती इलेक्शन खां अॻु प्रोपेगंडा शुरू कंदी आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान ॾखण एशिया जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। भारतीय फौज ऐं हुक्मरान समझी छॾनि पाकिस्तान जी फौज ऐं अवाम पंहिंजी दिफ़ा जी मुकमल सलाहियत रखनि था। एक बार भी रवान के ब्रेकिंग न्यूज़ टियों पिया पाक फौज भारत जे फौजी क़यादत जी प्रोपेगंडा ते ॻणिती ज़ाहिर कंदे चयो आहे त भारत तरफ़ां कंहिं बगराई जो फौरी ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। DGISPR चयो आहे त भारत जे फौजी क़यादत बेबुनियादी चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगंडा शुरू करे छॾी आहे। बहार ऐं ओलह बंगाल में चूंडनि दौरान चिड़ ॾियारींदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। भारत जी अस्करी क़यादत पारां सियासी दबाव में अची गैर ज़िम्मेवाराना बयान ॾियणु अफ़सोसनाक आहे। पाक फौज तर्जुमान वधीक चयो आहे त भारत जी अस्करी क़यादत हर रियासती इलेक्शन खां अॻु प्रोपेगंडा शुरू कंदी आहे। चिड़ ॾियारींदड़ बयान ॾखण एशिया जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ ख़तरो आहिनि। भारतीय फौज ऐं हुक्मरान समझी छॾनि पाकिस्तान जी फौज ऐं अवाम पंहिंजी दिफ़ा जी मुकमल सलाहियत रखनि था।